पहिरियां इहो समझो त हुजूर जे ज़ात बाबरकात के मेराज करें मुख्तलिफ रवायतों हैं के था चंद रमज़ान में मेराज के था चंद शव्वाल में थियो के था चंद रबीउल अव्वल में थियो के था चंद रजब शरीफ में थियो ऐं इन जे तारीख़ में भी इख्तिलाफ आहे के था चंद 12 तारीख़ रबीउल अव्वल जे थियो के था चंद 27 तारीख़ रजब जे थियो मुख्तलिफ रवायतों आहिनि असां कहिड़ी खे मञूं उलमा ता फरमाइनि त सभई मञबी रबीउल अव्वल वारो मेराज भी मञबो रजब शरीफ वारो भी मञबो रमज़ान शरीफ वारो भी मञबो शव्वाल वारो भी मञबो छो त नबी साईं के हिकु दफ़ा मेराज थोड़ी थियो उलमा ता फरमाइनि 34 दफ़ा रसूलुल्लाह जी ज़ात बाबरकात के अल्लाह ताला पंहिंजो दीदार करायो पर 33 दफ़ा ख्वाब वारी हालत में हुयो 34 दफ़ा अल्लाह ताला जिस्म समेत ज़ाहिरी दीदार करायो कॾहिं थियो हुयो जेको ज़ाहिरी जो वो रजब शरीफ जी 27 तारीख़ है नबवी साल 12 माना नबूवत नबी साईं खे अता थी 12 साल गुज़री विया हिजरत खां 1 साल पहिरियां हुज़ूर जी ज़ात बाबरकात जी उम्र मुबारक 51 साल 4 महीना ऐं 19 ॾींहं आहे नबी साईं जे ज़ात बाबरकात खे पंहिंजो दीदार करायो सुभान अल्लाह हाणे चऊं था हिकमतुनि ॾे त मुंहिंजे नबीअ खे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात कहिड़ी हिकमत तहत मेराज करायो सुभान तवज्जो आहे बाबा नबी साईं जी ज़ात बाबरकात के हिकमत तो बयान कयां त रसूलुल्लाह जी ज़ात बाबरकात के छो मेराज थियो सुभान अल्लाह अल्लामा मोइन काशिफी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे किताब मआरिजुन नबुव्वत जे अंदर लिखियो आहे हुजूर जी ज़ात बाबरकात के अञा हुजूर जी ज़ात बाबरकात जे मथां अञा नमाज फर्ज़ कान थी आहे मुंहिंजे नबी जी ज़ात बाबरकात रात जे वक़्त में नफ़िल पढ़ंदा हुआ करे आराम भी कंदा हुआ करे नफ़िल पढ़ंदा हुआ हिक दफ़े जिब्रील मुंहिंजे मुस्तफ़ा जे ख़िदमत में आयो आहे मुस्तफ़ा करीम जी ज़ात बाबरकात सुजाग थिया पुछनि था जिब्रील कीअं आयो आहे अर्ज़ थो करे त या रसूल अल्लाह अल्लाह ताला मूंखे मोकिलियो आहे चयो अथई मुंहिंजे नबीअ खे मुंहिंजा सलाम बि वञी ॾे ऐं इहो चवीसि त या रसूल अल्लाह तोखे मां अल्लाह सुम्हण जे लाइ कोन मोकिलियो आहे मां त तोखे पंहिंजे उम्मत जे गुनाहनि जे शफ़ाअत जे लाइ मोकिलियो आहे तू पंहिंजे उम्मत जे गुनाहनि जी शफ़ाअत जे लाइ मग़फ़िरत जे लाइ दुआऊं घुर इबादत कर रात जो जाग निंड न कर हाणे अच तोखे तुंहिंजे उम्मत जा गुनाह ॾेखारियूं मुस्तफ़ा करीम जे ज़ात बाबरकात खे वठी मके जे वादीअ में वठी आयो आहे ॿाहिरि वठी आयो आहे हबीबन करीमन जे ज़ात बाबरकात जे साम्हूं उम्मत जा गुनाह रखिया विया आहिनि समूरा नंढनि जा वॾनि जा नंढा वॾा गुनाह सभु मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जे साम्हूं आहिनि शुमार खां ॿाहिरि गुनाह आहिनि हबीबन करीमन जे ज़ात बाबरकात ॾिसी ऐं दुआ घुरी आहे मौला हिननि गुनाहनि जी मग़फ़िरत कीअं थींदी कीअं मुंहिंजी उम्मत खे हिननि गुनाहनि जी माफ़ी मिलंदी रब तो फरमायो मुंहिंजा दिलबर हबीब तुंहिंजे ओजागे सां तुंहिंजे शबे बेदारी सां तुंहिंजे दुआउनि सां तुंहिंजे उम्मत जी मग़फ़िरत थी पवंदी तू दुआ घुरंदे रात जो जागंदे पंहिंजे उम्मत जे लाइ दुआऊं घुरंदे इस्तग़फ़ार कंदे या रसूल अल्लाह मुंहिंजा दिलबर नबी तू जागंदे पोइ जेकर अधु राति जागी त अधु उम्मत बख़्शे ॾींदो साईं जेकर टियों हिसो जागी तोखे 3 हिसा बख़्शे ॾींदो साईं जेकर समूरी राति जागी तू पंहिंजी उम्मत जे लाइ दुआऊं घुरंदे त समूरी उम्मत बख़्शे ॾींदो साईं हाणे हुज़ूर जी ज़ात बाबरकात रात जो जागंदा आहिनि दुआऊं घुरंदा आहिनि पूरी रात गुज़री वेंदी आहे बरकातूं नफ़िल मुंहिंजो मुस्तफ़ा करीम सॼी राति मुंहिंजो मुस्तफ़ा करीम दुआउनि में गुज़ारे छॾींदो आहे एतिरे क़दुरु मुंहिंजे दिलबर नबी इबादत कई आहे जो सननि जा क़दम मुबारक बीही सुजी पवंदा बीही सुजी पवंदा सहाबा अर्ज़ कंदा दिलबर एतिरो छो पिया जागो एतिरी छो पिया इबादत कयो मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जी ज़ात बाबरकात फरमाईंदा त मां पंहिंजे रब्बुल आलमीन जो शुक्रगुज़ार बानो पियो थियां मुंहिंजे हबीब जी ज़ात बाबरकात एतिरी इबादत कई रब जी ज़ात बाबरकात
या अय्युहल मुज़्ज़म्मिल कुमिल लैल इल्ला कलीला निस्फहु अव इंकुस मिनहु कलीला औ ज़िद अलैहि वरत्तिलिल कुरआन तरतीला। या अय्युहल मुज़्ज़म्मिल ओ चादर वेण वारा मुंहिंजा दिलबर कुमिल लैल रात जो जाग इल्ला कलीला पर थोड़ो जाग घणो न जाग छो औज़िद अलैहि वरत्तिलिल कुरआन तरतीला अध रात जो जाग या उन खां थोड़ो वधीक जाग कुरान के तरतील सां पढ़। हाणे मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जी ज़ात बाबरकात दुआऊं घुरंदा आहिनि मुझे मुस्तफ़ा करीम जी ज़ात बाबरकात जो इहो अमल ॾिसी रब ताला हज़रत जिब्रील खे मोकिलियो आहे। जिब्रील वञ मुझे मुस्तफ़ा करीम खे वञी वठी आ मुंहिंजो दीदार कराईंसि मेराज कराईंसि मुस्तफ़ा खे तो उम्मत जा गुनाह ॾेखारिया आहिनि। मुंहिंजे दिलबर नबी पंहिंजी उम्मत जे फ़िक्र में सॼी राति इबादत था कनि। हाणे वञ मुंहिंजे दिलबर खे मथे वठी आ मुंहिंजी रहमत ॾिसे वो ख़बर पवेस तुझे उम्मत जा गुनाह घणा आहिनि या मूं अल्लाह जी रहमत घणी आहे। वठी अचो मेराज जो हुज़ूर जी ज़ात बाबरकात उम्मत जे फ़िक्र में दुआऊं पिया घुरनि त मुंहिंजी उम्मत बख़्शी जी पवे। हाणे अल्लाह जी ज़ात बाबरकात हबीब खे फरमायो त दिलबर हाणे मथे अच तूं अची निज़ारा ॾिस पंहिंजे उम्मत जा तो गुनाह बि ॾिठा हाणे अच मूं अल्लाह जी रहमत बि अचे ॾिस ख़बर पइजी वेंदई त तुंहिंजे उम्मत जा गुनाह घणा आहिनि या मूं अल्लाह जी रहमत घणी आहे। हिकिड़ी हिकमत त हुज़ूर जी ज़ात बाबरकात वया छाजे लाइ ॾिसी अचनि त अल्लाह जी रहमत केतिरी आहे। हिकिड़ी हिकमत मेराज जी आहे ॿी सम्झ में अचे थी ॻाल्हि। पहिरीं हिकमत हुज़ूर जी ज़ात बाबरकात वया पंहिंजे उम्मत जे गुनाहनि खे ॾिसी वरी अल्लाह जी रहमत ॾिसी आया। उम्मत जा गुनाह त थोड़ा पर अल्लाह जी रहमत तमाम वॾी हुई। हिकिड़ी हिकमत ॿी अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मुंहिंजे रसूलुल्लाह जी ज़ात बाबरकात खे शफ़ाअत जो इज़्न अता फरमायो। छा फरमायो असां शफ़ाअत हुज़ूर जी ज़ात बाबरकात शफ़ाअत कंदा पंहिंजे उम्मत जी क़यामत जे ॾींहुं शफ़ाअत कंदा। हाणे हुज़ूर जी ज़ात बाबरकात था फरमाइनि त क़यामत जो मैदान थींदो। बुखारी शरीफ़ जी हदीस आहे सिज नेज़े पान लही वेंदो माण्हू पकड़ में पिया ॿुधंदा नफ़्सी नफ़्सी जो आलम हूंदो अल्लाह ताला कावड़ में हूंदो ग़ज़ब में हूंदो माण्हू सोचींदा त हाणे काॾे वञूं सोचंदा त असांजो अबू हज़रत आदम अलैहिस्सलाम उन ॾे सां सभु ड्रोड़ी हज़रत आदम अलैहिस्सलाम ॾींदा साईं अल्लाह ताला तोखे मलाइकनि खां सजदो करायो हो तुंहिंजे मथां राज़ी थियो बग़ैर बेईमान जे तोखे पैदा कयई तोखे जन्नत में रहायई वॾो तुंहिंजे मथां महिरबान हुयो। असांजो अबू अबुल बशर दुआ घुर अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात राज़ी थिए का मेहरबानी थी। आदम अलैहिस्सलाम चयो त मां ख़ुदा ताला जी ज़ात बाबरकात मूंखां राज़ी कोन थींदा छो त मां अल्लाह ताला जे हुक्म खां थोरो हटी वियो हुयुसि मां दाणो खाई विधो हुयो। तव्हां कंहिं ॿिए ॾे वञो नफ़्सी नफ़्सी इज़हबू इला ग़ैरी। आदम अलैहिस्सलाम का मोटी नूह अलैहिस्सलाम वठी ईंदा नूह अलैहिस्सलाम के साॻियो ॾिसंदा उहो साॻियो जवाब ॾींदो नफ़्सी इज़हबू इला ग़ैरी। वरी ॿिए नबी ॾे ईंदा ईसा अलैहिस्सलाम तां ईंदा ईसा अलैहिस्सलाम ॾस ॾींदनि ॿिए पासे न वञो आमना जे लाल वॾो तव्हांजो कमु थींदो। हुज़ूर जी ज़ात बाबरकात फरमाइनि त पोइ जॾहिं मूं वटि ईंदा त मां पंहिंजे रब जे अर्श जे अॻियां सजदो कंदुसि छा कंदुसि सजदो कंदुसि दुआ घुरंदुसि। रब जी ज़ात बाबरकात फरमाईंदा इरफ़ा रअसक हबीब पंहिंजे चेहरे खे मथे करि सल तो त सवाल कंदो वञ मां रब तोखे अता कंदो वेंदुसि। इहा शफ़ाअत हुज़ूर कंदा। हाणे ॿिया सभु नबी था फरमाइनि नफ़्सी 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 पर हबीब पिया फरमाइनि उम्मती उम्मती छो इहो सबब बि आहे मेराज छो त अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे नबीअ खे मेराज करायो सभु इनाम ॾेखारिया शफ़ाअत जो इज़्न बि ॾेई छॾियो मुस्तफ़ा
मुस्तफा करीम जी ज़ात बाबरकात पूरा मंजर ॾिसी आया, आखिरत वारा मंजर भी ॾिसी आया, सब मंजर जो ॾिसी आया। ॿियनि नबियनि खे सभिनी खे नफ़्सी नफ़्सी हुयो, पर मुंहिंजो मुस्तफा पहिरियां ई ॾिसी आयो मेराज वारी रात। हाणे हुज़ूर दा फरमाइनि त मूंखे उन वक़्त में नफ़्सी नफ़्सी न हूंदी, उन वक़्त में उम्मती उम्मती हूंदी। ॿियो मिसाल ॾियां, जीअं हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मौजज़ो अता कयो, छाजो लठ नांग पई थी वञे। मूसा अलैहिस्सलाम खे फरमायो कि उछला, मूसा अलैहिस्सलाम जो लठ उछली त नांग थी पई। मूसा अलैहिस्सलाम पोते भॻो, अल्लाह फरमायो त भॼ न डज न, इनखे पकड़। मूसा अलैहिस्सलाम जो पकड़ियो त उहा साॻी नांग थियो जेका लठ थी पई। माना मूसा अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात उन अल्लाह ताला जो उनखे मौजज़ो अता फरमायो, ख़ुदा ताला पहिरियां तजुर्बो करायो। अगर ईअं करी छॾे हा मूसा अलैहिस्सलाम उन लठ खे उछले हा, नांग थी पए हा, त ॿियनि माण्हुनि वांगुरु मूसा अलैहिस्सलाम बि विझे हा, पर ख़ुदा ताला पहिरियां उनखे तजुर्बो करायो, प्रैक्टिकल करायो त मूसा इनखे उछल, नांग थी पई, हाणे पकड़ीसि, साॻी लठ थी पई। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात बि ईअं पंहिंजे मुस्तफा करीम खे मेराज वारी राति घुरायो, प्रैक्टिकल करायो त मुंहिंजा हबीब तूं मेराज जी राति हलियो आहे, अची मंज़र ॾिस, पोइ क़यामत में तोखे का घबराहट थींदी कान्हे। घणियूं हिकमतूं थियूं, ॿ ॻाल्हायो, घणियूं ॿ। टी हिकमत कहिड़ी? अल्लामा काशवी रहमतुल्लाह अलैह फरमाए त टी हिकमत इहा आहे त अल्लाह ताला पंहिंजे नबीअ खे हबीब सरियो आहे। छा सरियो आहे? मूसा अलैहिस्सलाम कलीम, हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खलील, हज़रत आदम अलैहिस्सलाम सफ़ीउल्लाह, मुख़्तलिफ़ लक़ब हज़रत इस्माइल ज़बीहुल्लाह, पर मुस्तफा करीम खे अल्लाह ताला फरमायो तूं हबीब आई, मुंहिंजो यार आहे, मुंहिंजो महबूब आहे। वो उसूल आहे दुनिया जो त दुनिया में को कंहिंसां मुहबत कंदो आहे, प्यार कंदो आहे त पंहिंजे महबूब खां का बि शइ मख़फ़ी न रखंदो आहे। ईअं न सही? अब दुनिया में को कंहिंसां मुहबत कंदो उन सां का बि शइ मख़फ़ी कोन रखंदो आहे, हर शइ उनजे हवाले करे छॾींदो आहे। रब तो फरमाए त मुंहिंजा हबीब तूं मुंहिंजो महबूब आहे। पोइ जीअं दुनिया वारा पंहिंजे महबूब खां का शइ लिकाईंदा न आहिनि, मेराज वारी राति तूं हली आहे, मां बि तोखे पंहिंजा सभु ख़ज़ाना छो त तूं मुंहिंजो महबूब आहे अता करे छॾिया। घणियूं हिकमतूं थियूं? टे। चौथी हिकमत कहिड़ी? अल्लामा काशवी रहमतुल्लाह अलैह साॻी किताब मारिज नबूवत में लिखे थो त तफ़सीर दुरर वारे लिखियो आहे त जॾहिं अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात ज़मीन खे वजूद ॾिनो, आसमान खे वजूद ॾिनो, काइनात ठही वई, हाणे आसमान जो ऐं ज़मीन जो टकराव थी पियो। छा थियो? थी सके तव्हांजी ॻाल्हि ॿुधल बि हुजे। आसमान पियो चवे, अर्श पियो चवे त मां भलो, ज़मीन पई चए त न मां भली, आसमान पियो चए त मां तोखां मथे आहियां, तूं पस्तिन में आहीं, मां तोखां भलो आहियां, छो त मुंहिंजे अंदरि सिज आहे, वशम्स वदुहाहा, जे मूं में चंड आहे, वल कमर इज़ा तलाहा, जे मूं में मलाइका आहिनि, पाक दामन आहिनि, हमेशह तस्बीह पढ़ंदा आहिनि, मुंहिंजे अंदरि गुलज़ारा, मुंहिंजे अंदरि हर शइ पाकीज़ा। तूं ज़मीन आहे, तुंहिंजे अंदरि गंदगी आहे, माण्हू तुंहिंजे अंदरि खून रेज़ी बि कनि पिया, तुंहिंजे अंदरि ज़िना बि कनि पिया, तुंहिंजे अंदरि हू व्याज बि खाइनि पिया, ख़ुदा जी नाफ़रमानी बि कनि पिया, मां तोखां वधीक आहियां, सभिनी जा मुकालमा थिया आहिनि। आसमान पियो चए त मां भलो, ज़मीन पई चए त न तूं न मां भली, हाणे ॿिन्ही जे अंदरि टकराव थी पियो। बिल आख़िर ज़मीन चयो आसमान हर शइ तो में आ, सिज भी तो में आ, चंड भी तो में आ, सितारा भी तो में आए, जन्नत भी तो में आ, हूरूं भी तो में है, गिलमान भी तो में आए, तस्बीह पढ़ने वाला भी तो में आए, अर्श मुअल्ला भी तो में आ, लोह कलम भी तो में आ, कुर्सी भी तो में आ, हर शइ तो में आ, पर अर्श याद रख जा, मुझे अंदर मोहम्मद अरबी जे जन्म जी जाया। हर शइ तो वटि आहे, पर कायनात जो वजूद जंहिं दिलबर जे करे आहे। ख़ुदा तो फरमाए लौला कलमा ख़लक़तुल अफ़लाक, जेकरे मां दिलबर तोखे ख़लक़िया न कायनात खे वजूद कोन ॾियां हा, उन मोहम्मद अरबी जे सदके अर्श तूं बिठायो आहे, मां बिठायो आहे, पूरी कायनात में मुस्तफ़ा जे करे ठही आहे। उन मुस्तफ़ा जे जन्म जी जाइ मको मुंहिंजे अंदरि ठही।
हाणे जॾहिं अर्श खे जवाब इहो मिलियो, अर्श रोई ॾिनो, अर्श रोई ॾिनो। अर्ज़ थो करे मौला ज़मीन मूंखे सवालनि जवाब में मारे वई, मूंखे मुनाज़रे में मारे वई, मुकालमे में मारे वई। हाणे का मेहरबानी कर, का करम नवाज़ी कर, को मुझे मथां मेहर थिए, को मुझे मथां फज़ल करम थिए। अल्लाह ताला फरमाया त ठीक आहे जिब्रील, ठीक आहे मुंहिंजा अर्श तुंहिंजे अंदर मां मेराज वारी रात पंहिंजे मोहम्मद अरबी खे घुराईंदुसि। इहा हिकमत हुई चौथी जो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात हबीब करीम जी ज़ात बाबरकात के मेराज करायो। हबीब जी ज़ात बाबरकात जुत्ती समेत वया ऐं अर्श जी इज़्ज़त खे वञी मथां हो गया। ये ना तरह आज गुलाम नबी मैसर चयो न इन शे जी तर्जुमानी जे तो गुलाम नबी के से बाजा खुदावंद मेरा जुमाणियो तदगे मोहम्मद मदनी पले पैसे मतलब थसे, मदनी पले थसे। सुभान अल्लाह। पूछाते से मिली फरहत व्या फेरा कहे, मिली फरहत व्या फेरा कमा तो खशान में वद तो में हर शय है बतना, कमा तो खशान में वद चयो धरती के अफलाक, मां तो खशान में वदे। त मेराज जो हिकमतूं ये हुयूं जो हुजूर जी ज़ात बाबरकात के मेराज करायो वियो। ऐं ॿी कहिड़ी अहम हिकमत उहा इहा हुई त जंहिं साल मुंहिंजे नबीअ जी ज़ात बाबरकात के 5 हिकमत 4 ॿुधाईमांव न, 5 तनी पूरी था कयूं। 5 कहिड़ी हिकमत उन साल हुजूर जी ज़ात बाबरकात के या 2 साल पहिरियां मदीने वाले साईं जी ज़ात बाबरकात खे गम पहुता। सदन जो चाचो हजरत अबू तालिब साईं जे मुस्तफ़ा करीम जी परवरिश कई, हुजूर जी ज़ात बाबरकात जी देखभाल कई, हुजूर जो साथ ॾिनो, उहो गुज़ारे वियो। हुजूर जी ज़ात बाबरकात खे सदमो को अञा उहो सदमो खुटो ई कोन, ख़त्म ई कोन थियो त सदन जी बीबी साहिबा हजरत बीबी ख़दीजा उन जो विसाल वरी इहो ॿियो सदमो अञा इहो ख़त्म ई न थियो। ताइफ वारे मुंहिंजे मुस्तफ़ा करीम सां बुरो सलूक हलिया। उन्हनि तव्हांखे पूरे वाक़े जी ख़बर हूंदी त ताइफ वारनि कीअं मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जे ज़ात बाबरकात सां रवैयो ख़राब अख़्तियार कयो। जॾहिं ताइफ में हबीबन करीम जी ज़ात बाबरकात इस्लाम जी दावत खणी विया, मञो तुरनि कोन पर पंहिंजे लोफर छोकरनि खे बचाऊं, जिन मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जे मथां संगबारी कई, पत्थर उछलाया, हुजूर जे ज़ात बाबरकात जो जिस्म ज़ख़्मी थी पियो, सदन जे जुती मुबारक ताईं रत हलियो आयो। एतिरी तकलीफ़ पहुती उन साल के मुस्तफ़ा करीम आमुल हुज़्न गम वारो साल करे सॾियो। अल्लाह ताला फरमाता मुस्तफ़ा तू मुंहिंजो महबूब आ, तुंहिंजो गम मूं अल्लाह खां बर्दाश्त कोन थो थिए, तोखे दुनिया में गम पहुतो आहे, दिल भर चवां तोखे पंहिंजो दीदार कराए गम मेटे थो छॾियां। 5 हिकमत इहा अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात टाइम पूरो थी वियो। असांजी तव्हांजी हाज़िरी क़बूल फरमाए। हिकमतूं इहे जंहिंजे करे पंहिंजे नबीअ खे अल्लाह ताला मेराज करायो। सम्झ में अचे वियो हूंदव इंशाअल्लाह ताला मथे जुमे खां मेराज किथां शुरू थियो, कीअं थियो, मस्जिद अक्सा ताईं कीअं विया, छा छा सनन जी ज़ात बाबरकात ॾिठो, इंशाअल्लाह ताला बयान थींदो। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन। अस्सलामु अलैकुम।